जो इवे जो ॻोठ अली बख्श पंवर में बासर जो स्कूल ते कब्ज़ो पढ़ण वेंदड़ शागिर्दनि ते तशदुद स्कूल वेंदड़ मासूम ॿारनि ऐं ॻोठाणनि पारां अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे ॻोठाणनि ऐं ॿारनि ॿुधायो त ॻोठ अली बख्श पंवर में स्कूल ते बासर वॾेरे कब्ज़ो करे वरितो आहे ऐं स्कूल वेंदड़ मासूम ॿारनि ते तशदुद करे खेनि धमकियूं ॾेई रहियो आहे। ॻोठाणनि नाला अख़्तरनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे लगाम ॾिनो वञे जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाए सघिजे। कीअं आहियो अथई? उहो छो तव्हांखे धकई? स्कूल न अचो? पढ़ाई नथा ॾींदो चवंदा असां उतां बनायूं पंहिंजे स्कूल खे, ॿिया ॻोठ जा ॿार वञंदा पढ़ण उन्हनि खे छॾींदा, असांजा वञंदा उन्हनि खे नथा छॾीनि। कहिड़े ॻोठ में? वॾो जावेद अली आहे, वॾो नज़ीर आहे, वॾो गुलाम नबी आहे। ॻोठ कहिड़ो आहे? ॻोठ वॾो अली बख्श पंवर। अली बख्श पंवर किथे आई हो?